तरमीम इंसाफ ते धाड़ो अदालतुन ते धाड़ो कारपोरेट फार्मिंग ज़मीननि जी नीलामी वफ़ा कतो सां सरदारी तो सां पंहिंजे पाणीअ ख़ातिर ज़मीननि ख़ातिर वसीलनि ख़ातिर सरदारी तो सां वफ़ा कतो सां वसीलनि ख़ातिर ज़मीननि ख़ातिर दरिया ख़ातिर वसीलनि ख़ातिर कारपोरेट फार्मिंग ज़मीननि जी नीलामी पाणीअ ते धाड़ो 27 तरमीम 26 तरमीम इंसाफ ते धाड़ो तव्हांजी महिरबानी। असां अॼु अवामी पोरिया तहरीक तरफ़ां एहतिजाजी कैंप ते वेठा आहियूं ऐं असीं सम्झूं था अवामी पोरिया तहरीक सम्झे थी त सिंध ऐं पाकिस्तान जे हुक्मरान तबिके सिंध ऐं पाकिस्तान खे तारीख़ जे हिकिड़े अहिड़े त नाज़ुक दौर में अची बीहारियो आहे जंहिंमें सिंध जे ज़मीनुनि जी नीलामी कारपोरेट फार्मिंग जे नाले में थी रही आहे, सिंध जे पाणीअ ते धाड़ो आहे ऐं 26 ऐं 27 आइनी तरमीम जे ज़रिए अदालती निज़ाम खे जॾो ऐं मुॾो कयो वियो आहे। FCC कोर्ट यानी फेडरल कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट करे हिननि में पंहिंजा मखसूस जज विहारे करे ही पंहिंजा मनपसंद फ़ैसिला वठंदा। असीं 26 तरमीम खे बि रद्द था करियूं, 27 तरमीम खे बि रद्द था करियूं। असीं सम्झूं था कारपोरेट फार्मिंग जे नाले में जेका ॿाहिरियुनि सरमाएदारनि खे जेके ज़मीनूं ॾियनि था या ज़मीनूं ॾियणु बंदि कनि, असीं सम्झूं था इन में पीपल्स पार्टी इन्वॉल्व आहे ऐं पीपल्स पार्टी वफ़ाक़ जी सहूलतकार थी करे हिन सॼी सूरत हाल खे हिननि जहनम बणाए छॾियो आहे। अवामी पोरिया तहरीक पंहिंजे वित वसार मज़ामत कंदी, जदोजहद कंदी पंहिंजे वसीलनि जे लाइ, पंहिंजे पाणीअ जे लाइ, पंहिंजी धरतीअ जे लाइ ऐं पंहिंजे दरिया जे लाइ। जेकॾहिं इहे पंहिंजा नापाक फ़ैसिला नथा वापसि वठनि त हीअ जदोजहद अवामी पोरिया तहरीक डिघी हलाईंदी ऐं हुक्मरान तबिके खे मजबूर कंदी त हीअ पंहिंजी 27 आइनी तरमीम तां बि हथु खणनि ऐं कारपोरेट फार्मिंग जे नाले में जेके ज़मीनूं ॾियनि था इहा लीज़ बि वापसि वठनि ऐं हीअ जेके दरिया जे मथां कैनाल पिया ॾियनि इहे बि इन्हनि खे वापसि वठिणो पवंदो, छो जो सिंध जो माण्हू हाणे बाशऊर थी चुको आहे, सुजाग थी चुको आहे। सिंध जदोजहद जे ज़रिए, मज़ाहम जे ज़रिए, वेर जे ज़रिए पंहिंजा हक़ वठंदी। जी सर अवामी पोरिया तहरीक जी तरफ़ आया आहियूं त इहो असांखे पाणी ॾाढो नामंज़ूर आहे। जेका इहो असांजो मुतालबो आहे त इहो कारपोरेट फार्मिंग जे नाले में जल्द ई जल्द इहो बंदि